Sindhi Audio Library presents Sindhi Kahani. पेशे खिदमत सिंधी ऑडियो लाइब्रेरी ऐं आवाज़ हनीफ सोडर. पेशे खिदमत आहिनि शेख अयाज़ जूं सिटूं जे काक ककोरिया कापड़ी जे किताब मां. तोलाए फक़त तोलाए. मूं हुन खे आगोश में आणे हुन जी अखियुनि खे चुमियो ऐं चयोमांसि, हीअ झूने ज़माने जी ॻाल्हि आहे. बनारस जे कंहिं मंदर में देवदासी नची रही हुई. माघ जी राति अध खां ज़्यादा गुज़री चुकी हुई. ॿाहिरि विल थिए पई. मंदर जूं गिड़कियूं बंदि हुयूं ऐं एकड़ ॿेकड़ गिलखड़ा खुलियल हुआ जिन मां हारमल ऐं अगरबत्तियुनि जो धुओं ॿाहिरि वञी रहियो हो. ॼाटियुनि में जोत जली रही हुई ऐं छित मां मोमबत्तियुनि जा झार लड़की रहिया हुआ. साम्हूं कंहिं देवता जी वॾी मूर्ति रखी हुई जंहिंजे चरणनि में गेंडे ऐं केसू फुल जे शौक़ रंगनि वारनि गुलनि जूं मालाऊं पयूं हुयूं. देवता खे पुठी ॾेई हिकु कनफाड़ पुॼारी बीठो हो. हुन सोमरस पीती हुई ऐं मधु जे खेप में हुन जो मुंहुं फिथल ॾाड़ूअ वांगुरु टिड़ी पियो हो. हुन जे कननि में लड़कंदड़ गेंडे जे सिंग जा वाला हुन जे मधुमाते मुंहं ते सेवाइता थिए लॻा. हुन जे साम्हूं कारे पथर जे थले ते देवदासी ॻाढ़ी बनारसी घघरी ऐं पड़ी में नची रही हुई ऐं हुन जो सॼो शरीर भयानक आंधीअ में वेढ़िजी वियो हो. नृत्य में देवदासीअ जी चेल ईअं थिए मुड़ी वई जीअं धूड़ीअ में डाख जी वल चुकी वञे. उन वक़्तु हुन जी गगिरी उन्हीअ कपिड़े वांगुरु थिए लॻी जंहिंसां पीअर झार जे भउ खां डाख जा कचा छुगा ॿधी छॾींदा आहिनि. पुॼारीअ सोमरस जी चोथी वटी गीत ॾेई पीती त हुन जूं अखियूं किरोध में आयल कंहिं कारीगर वांगुरु थिए लॻियूं. हू मस्त थी देवदासीअ ॾांहुं वधियो त कंहिं हुन जे ॿिन्ही कुलनि खे पुठियां ज़ोर सां झलियो. पुॼारीअ वाइड़ो थी पुट ते निहारियो त ॾिठईं त महाबली देवता हुन खे कुलनि खां झले बीठो हो. देवता जूं अखियूं कारनि टांडनि वांगुरु ॿरी रहियूं हुयूं. ॼण त हुन सोमरस जा 2-3 मट पीता हुआ. भउ में पुॼारी देवता जे चरणनि ते ॾंडोत किरी मुंहुं धरतीअ सां लाथो. देवता गुस्से में पुॼारी खे लतणी चयो, ॾिसी नथो हीअ देवदासी प्रकृतिअ जो सभ खां झूठो स्वरूप आहे. हिन सां प्रेम करणु तो लाइ पाप आहे. पुॼारी टपो ॾेई उथियो ऐं भरिसां पियल डफ़े सां देवता ते वार मथां वार कयईं तांजो देवता धरतीअ ते किरी फतकी फतकी ख़ामोश थी वियो. देवता जो रतु फुहारे वांगुरु वही रहियो हो. साम्हूं देवदासी जंहिंजी चोटी करायनि ऐं मुरनि में कीतकी ऐं मुगरे जूं लड़ियूं पयूं हुयूं अञा नची रही हुई ऐं तेज़ीअ सां फेरियूं पाए रही हुई. छनन छनन छन छम छनन छनन छन छम 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 छनन छनन छन छम. पुॼारीअ सोमरस सां 2 वटियूं भरियूं. उन्हनि में कुझु देवता जो रतु मिलायईं ऐं पोइ हिकु वटी पाण पी वियो ऐं ॿी वटी देवदासीअ खे पियारियईं. पोइ ॿई मदोश थी कारे संगमरमर जे थले ते लेटी पिया.
हिक ॿिए पुठियां ॾियाटियूं ऐं मोमबतियूं विसामी वयूं ऐं राति जी ऊंद देवता जे रत खे ढके छॾियो। उहो पुॼारी भारत देश जो पहिरियों नास्तिक हो। हुन मूंखे हैरत सां ॾिसी पुछो, तो इहा अजीब ग़रीब ॻाल्हि किथे पढ़ी आहे? किथे बि न। कंहिंखां ॿुधी अथई? कंहिंखां बि न। तॾहिं इहा तुंहिंजी मन घर ते ॻाल्हि आहे? न, तूं बि अजीब आहीं। तोखे उन ॻाल्हि जी ख़बर कीअं पई? अखियुनि सां ॾिठी अथमि, उहो पुॼारी मां आहियां ऐं उहा देवदासी तूं आहीं। मां जनम जनम में हर देवता खे ॾफे ते ॾफो हणी मारींदो आयो आहियां। तोलाए, फ़क़त तोलाए।